परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त पाकिस्तान में ताज़ी आयल ॿोॾ तारीख़ी हुई। अॼु ॾींहं ताईं ॿोॾ मुतासिर मुश्किल सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गॾियल क़ौमनि खां वठी शर्म उल शेख ताईं समूरी दुनिया चई रही आहे त पाकिस्तान ॿोॾ जे पाणी में ॿुॾी वियो। बिलावल भुट्टो चयो त असां कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। सिंध ऐं बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में अञा ताईं पाणी मौजूदु आहे। जितां खां पाणी निकिरी चुको आहे उते तबाही नज़र अची रही आहे। ज़राअत ऐं घरनि समेत हर शोबे में बहरान पैदा थी वियो आहे। सिहत जो इंफ्रास्ट्रक्चर सख़्तु मुतासिर थियो आहे। सिर्फ़ सिंध में न पर ॿिनि इलाइक़नि में बि तालीम खे नुक़सानु पहुतो आहे। सिंध में 50% तालीमी इदारा तबाह आहिनि। परॾेही वज़ीर चयो त असां 2010 जी बि ॿोॾ ॾिठी पर 2022 जी ॿोॾ घणो कुझु मुतासिर कयो। ॿोॾ मुतासिरीन अञा ताईं खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। संदन बहाली लाइ क़दम खणी रहिया आहियूं। पीपी चेयरमैन चयो त ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ असांखे कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो पर असांजा इदारा मज़बूत आहिनि। ॿोॾ मुतासिरीन जी बहाली खां पोइ खेनि घर बि ठाहे ॾींदासीं। मकानी चूंडनि ऐं तकबंदियुनि बाबति MQM पाकिस्तान जे मुतालबे ते अहम अॻभराई साम्हूं आई आहे। ज़रियनि मूजिबि मकानी चूंडनि ऐं तकबंदियुनि बाबति MQM पाकिस्तान जे मुतालबे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पार्टी अॻुवाणनि सां सलाह मशवरे जे लाइ वक़्तु घुरी वरितो आहे। ज़रियनि मूजिबि अॻूणे सदर MQM खे यकीन ॾियारियो आहे त 2 खां 3 ॾींहनि में मामिलो हल कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि आसिफ ज़रदारी चयो आहे त MQM असांजी इतिहादी आहे ऐं रहंदी। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं बिलावल हाउस कराची में MQM समेत ॿियनि हुकूमती इतिहादियुनि जी मुलाक़ात थी जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह, मलिक अहमद ख़ान, सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं सरजील मेमुण शरीक थिया। ज़रियनि मूजिबि इजलास में MQM ऐं PP विच में तकबंदियुनि जे मामले ते अॻभराई न थी सघी हुई। MQM पाकिस्तान तकबंदियुनि जे मामले ते पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। ज़रियनि मूजिबि सिंध हुकूमत जे कानूनी टीम ब्रीफिंग में ॿुधायो त तकबंदियूं फौरी तौर ते मुमकिन न आहिनि। उन में 4 महीना लॻंदा। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडुनि जे लाइ इलेक्शन कमीशन जो दबाव आहे। यादि रहे त मुतहिदा क़ौमी मूवमेंट मकानी चूंडनि ऐं तकबंदियुनि ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। सिंध हुकूमत एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी जो हुकुमनामो मुअतल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिबि सिंध हुकूमत कराची जे ज़िले शर्की कोरंगी ऐं हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी जो हुकुमनामो मुअतल करण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं जे तहत 3 एडमिनिस्ट्रेटर्स खे उहिदनि तां हटायो वेंदो। ज़रियनि मूजिबि सिंध हुकूमत एडमिनिस्ट्रेटर्स खे हटाइण जे मामले में MQM खे बि एतमाद में वठंदी। इलेक्शन कमीशन 3 ऑफिसरनि जी मुक़ररी खे ज़ाब्तनि जी भञकड़ी करार ॾिनो हो, जॾहिं त सिंध हाई कोर्ट उन मामले ते सुभाणे सिंध जे चीफ सेक्रेटरी ऐं मकानी खातनि जे सेक्रेटरी खे ज़ाती हैसियत में तलब कयो आहे। सिंध लोकल गवर्नमेंट तरफ़ां अॼु मुक़ररी जा आर्डर मुलतवी करे इलेक्शन कमीशन ॾांहुं उमाइण जो इम्कान आहे। इलेक्शन कमीशन 3 ऑफिसरनि जी मुक़ररी खे ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी करार ॾिनो हो। यादि रहे त एडमिनिस्ट्रेटर्स मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी तजवीज़ ते लॻाया विया हुआ। एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी ख़िलाफ़ PTI ऐं जमायत इस्लामी इलेक्शन कमीशन सां राबितो कयो हो। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी मुबैना 3 घरवारी सायरा अनवर खे FIA में पेश न थियण ते ॿीहर तलब करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि FIA तरफ़ां तलबीअ ते परवेज़ इलाही जी मुबैना 3 घरवारी सायरा अनवर पेश न थी सघी। संदसि वकील अतहर कियानी FIA में पेश थी वधीक वक़्तु तलब करे वरितो। आमदनी खां वधीक असासन ऐं बैंक अकाउंट्स में करोड़े रुपयनि जी रक़म जमा थियण जी रिपोर्ट मिलण खां पोइ वफ़ाक़ी जांच इदारे सायरा अनवर ख़िलाफ़ जांच शुरू कंदे खेसि 3 जनवरी ते तलब कयो हो, पर संदसि वकील FIA में पेश थींदे मौक़िफ़ पेश कयो त सायरा अनवर निजी मसरूफ़ियतनि सबबि अॼु पेश न थी सघी, उन करे वधीक वक़्तु ॾिनो वञे।
ज़रियनि मूजिबि FIA जी टीम वकील जो लिखत में जवाब वठी परवेज़ इलाही जी मुबैना टी घर वारी सायरा अनवर खे ॿीहर तलब करण जो फ़ैसिलो कयो आहे। यादि रहे त सायरा अनवर पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी मुबैना टी घर वारी आहे ऐं संदसि अकाउंट्स में किरोड़ें रुपया जमा आहिनि, जॾहिं त संदसि लाहौर समेत ॿियनि शहरनि में घरेलू कमर्शियल प्रॉपर्टी जो वॾो तादाद बि साम्हूं आयो आहे। तकरारी ट्वीट केस में गिरफ़्तार PTI सेनेटर आज़म सवाती के अदालती हुकुम ते कानूनी कार्रवाई मुकम्मल करण खां पोइ अॼु इस्लामाबाद जे CIA सेंटर मां आज़ाद कयो वियो। उन मौक़े ते PTI जे अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां आज़म सवाती जो इस्तक़बाल कयो वियो, खेसि गुलनि जा हार पिणु पाराया विया। PTI जे कानूनी टीम 2 लख रुपयनि जा मचलका जमा कराया ऐं रसीद खणी वकील स्पेशल जज सेंट्रल जी अदालत में पेश थिया, जिते जज आज़म सवाती जी आज़ादी जो हुकुमनामो जारी कयो। आज़ाद थियण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे आज़म सवाती चयो त पाक फौज बाबति मां उहो ई चवंदो आहियां जेको मुंहिंजो अॻवान चवंदो आहे। आज़म सवाती चयो त जिन माण्हुनि मुंहिंजे मथां FIR दाख़िल कई उन्हनि मुल्क जे हर इदारे खे ख़त्म करे छॾियो आहे। जस्टिस आमिर फारूक जे फ़ैसिलनि ते पंहिंजे कप्तान सां मुलाक़ात खां पोइ ॻाल्हाईंदुसि। मुल्क खे बचाइण लाइ उहो ज़रूरी आहे त इमरान ख़ान जो साथ ॾियूं। मां PTI अॻवाननि खे चवंदो आहियां त जलसे वारी सियासत मां ॿाहिरि निकिरो। ACP तोहीन इलेक्शन कमीशन केस में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे जनरल सेक्रेटरी असद उमर ऐं फवाद चौधरी खे पेश थियण जे लाइ आख़िरी मोहलत ॾेई छॾी। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तोहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी। मेंबर निसार दुरानी जी सदारत हेठि 4 रुकनी कमीशन केस जी ॿुधणी कई। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान, फवाद चौधरी ऐं असद उमर खे पेश थियण जो आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। वकील अनवर मंसूर चयो त ईंदड़ ॿुधणी खां अॻु शोकाज़ नोटिस जो जवाब जमा कराए छॾींदुसि। इलेक्शन कमीशन पहिरियों भेरो कंहिंखे तोहीन अदालत जो नोटिस जारी कयो आहे। मेंबर निसार दुरानी चयो त इमरान ख़ान, फवाद चौधरी खे अॻु बि तोहीनी अदालत जा नोटिस जारी कया विया आहिनि। ॿुधणी दौरान वकील ॿुधायो त इमरान ख़ान जी तबियत ख़राब आहे, उन करे हू पेश नथो थी सघे, जॾहिं त फवाद चौधरी जी बि अमड़ बीमार आहे। वकील तरफ़ां इमरान ख़ान ऐं फवाद चौधरी खे हाज़िरी खां छूट ॾियण जी इस्तदा कई वई। इलेक्शन कमीशन धुरियुनि खे 17 जनवरी ताईं शोकाज़ नोटिस जो जवाब ॾियण जी हिदायत कंदे केस जी वधीक ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। हुकूमत बिजली जी बचत पॉलिसी के मंजूर कंदे समूरे मुल्क जूं मार्केटूं 8:30 वॻे जॾहिं त शादी हाल राति 10 वॻे बंदि करण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़वाजा आसिफ चयो त सरकारी इदारनि में बिजली जे इस्तेमाल में 30% घटिताई आंदी वेंदी। उन मंसूबे सां सियालानो 62 अरब रुपयनि जी बचत थींदी। ख़वाजा आसिफ चयो त समूरी दुनिया में जंहिं वक़्तु ऑफिसूं ऐं मार्केटूं बंदि थींदियूं आहिनि, पाकिस्तान जी रूटीन उन खां मुख़्तलिफ़ आहे। हिते मार्केटूं ऐं होटलूं राति जो 1 वॻे खां 2 वॻे ताईं खुलियल रहंदियूं आहिनि। ऑफिसनि जो बि उहो ई हाल आहे। असांखे पंहिंजी रूटीन वारी ज़िंदगी तब्दील करण जी ज़रूरत आहे। असां जूं आदतूं दुनिया खां मुख़्तलिफ़ आहिनि। चयो त 1 जुलाई खां पोइ बिजली सां हलंदड़ पखा तयारु न कया वेंदा। असां गर्मियुनि में 29,000 मेगावाट बिजली इस्तेमालु कंदा आहियूं। 17,000 मेगावाट बिजली सियारे जी निस्बत घटि इस्तेमालु कंदा आहियूं। सियारे में असां 12,000 मेगावाट बिजली इस्तेमालु कंदा आहियूं। गर्मी खां बचण जे लाइ असां 19,000 मेगावाट बिजली इस्तेमालु कंदा आहियूं, जंहिंमें सिर्फ़ पखा 12,000 मेगावाट बिजली इस्तेमालु कंदा आहिनि। प्रोग्राम ठाहे रहिया आहियूं त बिजली घटि खां घटि इस्तेमालु कयूं। असां उन सिलसिले में हिकु प्रोग्राम ते अमल करे रहिया आहियूं त पखनि में बिजली जो इस्तेमालु घटि खां घटि कयो वञे। ख़वाजा आसिफ चयो त 1 फरवरी खां फिलेमेंट वारा बल्ब तयारु न थींदा। असां उन सां 22 अरब रुपयनि जी बचत थींदी, जॾहिं त समूरा सरकारी इदारा बिजली जी बचत लाइ एफिशिएंट आलात लॻाईंदा। गैर मौसर आलात मथां पाबंदी लॻाई वेंदी। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ मरियम नवाज़ के पार्टी जो चीफ ऑर्गेनाइज़र मुक़रर करे छॾियो।
मुस्लिम लीग नून जे तर्जुमान ऐं वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ पार्टी जे तंज़ीमी फ़ैसिले जो ऐलान करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ खेसि पार्टी जे नए तंज़ीम जी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। पार्टी सदर जी हैसियत सां शहबाज शरीफ़ मरियम नवाज़ जी बहैसियत चीफ ऑर्गेनाइज़र मुक़ररी जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। चीफ ऑर्गेनाइज़र जी हैसियत सां मरियम नवाज़ पंहिंजी पार्टी जी नए सिरी सां तंज़ीम साज़ी कंदी। मरियम नवाज़ पंहिंजे वालिद नवाज़ शरीफ़ जे टें दौर में हुकूमत में सियासत में कदम रखियो हो, खेसि को बि उहिदो न ॾिनो वियो हो। मई 2019 में मुस्लिम लीग नून जी नए सिरीअ सां तंज़ीम साज़ी कई वई हुई, जंहिं में अॻवाननि खे मुख़्तलिफ़ पार्टी उहिदनि सां नवाज़ियो वियो हो। उन वक़्तु मरियम नवाज़ खे पहिरियों भेरो बाक़ाइदा तौर ते पार्टी उहिदनि सां नवाज़ियो वियो हो। उन वक़्त खां हींअर ताईं हूअ पार्टी जी सदर जी हैसियत सां ज़िम्मेवारियूं निभाए रही आहे। नोटिफिकेशन मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ जी सही सां जारी कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना दवाउनि जूं क़ीमतूं 30% घटि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिहत वारी वज़ारत जे तर्जुमान पारां जारी कयल बयान में वफ़ाक़ी काबीना 20 दवाउनि जूं क़ीमतूं घटि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिंखां पोइ उन्हनि दवाउनि जूं क़ीमतूं 30% घटि कयूं वेंदियूं। सिहत बाबति वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल क़ादिर पटेल चयो आहे त ब्लड प्रेशर, कैंसर ऐं अखियुनि जी बीमारियुनि में इस्तेमालु थींदड़ दवाउनि जूं क़ीमतूं घटि कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि में इस्तेमालु थींदड़ दवाउनि जूं क़ीमतूं घटि थियण सां अवाम खे रिलीफ ॾियणु हिकु ॿियो क़दम आहे। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त काबीना जे इजलास में 54 नयुनि दवाउनि जूं क़ीमतूं मुक़ररु करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। उहे नयूं दवाऊं कैंसर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में इस्तेमालु थींदियूं। माज़ी में पीटीआई जी हुकूमत दवाउनि जी क़ीमतनि में 700% ताईं वाधि कई हुई। हुन चयो त ड्रिप ऐं मेरिट में शफ़ाफ़ियत जे निज़ाम खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहियूं। अवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ मयारी दवाउनि जी फ़राहमी खे यकीनी बणाइणु असांजी अवलीन तरजीह आहे। बाजोड़ में घर जी छित करण सबबि 6 ॼणा फौत थी विया। पुलिस मूजिबि उहो अफ़सोसनाक वाक़ियो बाजोड़ जे इलाइक़े सदर वारे हंधि ईदगाह वेझो पेश आयो, जिते घर जी छित किरण सबबि 6 ॼणा फौत, जॾहिं त औरतुनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौत थी वेंदड़ 6 ॼणनि जो तालुक़ु हिक ई ख़ानदान सां आहे। पुलिस मूजिबि फौत थी वियलनि में 5 ॿार बि शामिल आहिनि, जॾहिं त ॿियनि 6 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिन जी हालत गणती जोगी आहे। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि इतलाह मिलण ते रेस्क्यू 1122 एम्बुलेंस, डिज़ास्टर व्हीकल ऐं ॿियूं टीमूं वाक़िए वारे हंधि पहुतियूं, जंहिं मलबे हेठां दॿियल 6 फौत थियलनि ऐं ज़ख़्मियुनि खे ॿाहिरि कढियो। ज़ख़्मियुनि खे शुरूआती तिबी इमदाद ॾियण खां पोइ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इस्पताल खार मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त फौत थी वियलनि जा लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया आहिनि।